खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे जैकबाबाद मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ JUI खे आलमी क़ुवतुनि जे चवण ते जनरल इलेक्शन में क़िबला अवल फ़लस्तीन सां साथ ॾियण ऐं पाक अफ़गान तालुकात में किरदारु अदा करण जी सज़ा ॾिनी वञे थी। JUI जे अमीर डॉक्टर AG अंसारीअ जो जलसे खे ख़िताब। जमियत उलमा इस्लाम ज़िला जैकबाबाद जे अमीर डॉक्टर AG अंसारी चयो आहे त JUI खे ओलह जे क़ुवतुनि जे इशारे ते क़िबला अवल फ़लस्तीन सां अमली तौर गॾु बीहण ऐं अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे तालुकात में किरदारु अदा करण जी सज़ा ॾिनी पई वञे। अहिड़ो इज़हार हुन जैकबाबाद जे ॻोठ हाजी हुज़ूर बख़्श बिरोही में मौलाना सनाउल्लाह पिंडराणीअ जी सदारत हेठि थींदड़ हिक जलसे खे ख़िताब कंदे कयो। डॉक्टर AG अंसारी वधीक चयो त बदतरीन धांधली ज़रिए असांजे मैंडेट खे चोरायो वियो आहे, जंहिंखे असां मुस्तरद करियूं था। वधीक चयो त असांजा उम्मीदवार इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं कोर्ट जो इंसाफ़ लाइ दरवाज़ो खड़कायो आहे। उम्मीद त असांखे पंहिंजो मिलियल मैंडेट वापसि मिलंदो।